कोमल। जी चाची। हेडे ताचे। आयस चाची। आकाश। दादी थोड़ी आसमान ते धोई तोसां त उसी ते भी हलण लाइ तैयार आहियां। इन नोखन पंधनि ते हलण खां अॻु मंजिल जी ख़बर अथई? जी मूंखे ख़बर आहे। छा ख़बर आहे तोखे? महबूब जी प्यार खे पंहिंजे वजूद में समाई हासिल करण जे ख़ातिर पंहिंजी जान जी परवाह नाहे कबी। बस तुंहिंजी पचारा। कोमल कोमल वञ हाणे वञ, अम्मा सॾई थी। आई चाची। तुझी अखियुनि में वरी ॻोढ़ा भरिजी आया? पुत्र वो अकेलो बिंदु त दुख त थींदो न। मुंहिंजी बि दिलि नथी चए हिनखे नाना न छॾण ते, छो त हीअ जेकॾहिं हिते आहे त मुंहिंजी बि दिलि भरी पई आहे, पर हालात खे ॾिसी कदम खणणो पवंदो आहे। ख़ैर तूं परेशान न थी, ॿिनि टिनि ॾींहंनि में मोटी ईंदो। अधीसु दिलि न लाइ जेकॾहिं हीउ झल पल जो हुजे त हिनखे असुल न मोकिलियो आहे, पर हिनखे मोकिलणु हाणे त लाज़िम आहे। चङो अदा धणी जी अमान में। अच पुट, मां तोखे छॾे मूंखे बसा तूं काॾे? पुट अरमान खे स्थान ते छॾण। असां मां हिक खे पेड़े जी हिफ़ाज़त करणी आहे, तव्हां हिते हुजो। ठीकु आहे, कुझु माण्हू अची वञजा, पर 4 अखियूं कयूं वञजा। दुश्मन चोर कुते वारो लिकी चक पाए सघे थो। मूंखे बसा को बि फिक्र न कयो, राणू एतिरो मुस माण्हू कोन्हे जो असांखे मारे छॾींदो। जे आयो न त बची कोन सघंदो। हा पोइ बि ख़्याल सां आहे, उसारी सां वञिजो। पद्मनी पेरन जी मिट्टी दा जुगनू कुर्बान। दिल को रहती तोरे जुल्फन की जंजीर में सारी उम्र खुद को कैद कर लो, तोरे अपनी बाहों में लपेट कर छुपा लो दुनिया से। अड़े जुगनू, कुंजल केंजे जार में नाहे अचण वारी। ऐसी बातें मोरे से ना ही कर। अम्मा के खबर पई न तो उहा मुझो घर का निकरण बंद करे छड़ींदी। का करे जुगनू, पंजी दिल जे हथा मजबूर होवे रे। दिल बोले तेरे नसीली आंखों खुद को डुबो दो। तुझू गालियों मुखे समझ में नथियूं अचन। या तो तू चरियो आहीं या तो तुझो दिमाग खराब आ। तोरी नजर जोती है जे दिल ते लगदो हूंदो ज़ाहिर आहे या तू दीवानो होवे या पागल। तोरी बातें तू ही जान। मां तो वञा थी। घर में कम आ, अम्मा मुझे इंतजार में हूंदी, मुखे वञण दे।
कभी सरकार बहराम खान के तकियो ॾिठो पर दातर खान जो मौत हादसो। मूंखे नथो लॻे त दातर खान जो मौत हादसो। मूंखे बस अॼु उहा ख़बर आंदी अथम मेंगलो गुलाब वारे पुट अरमान खे स्टाफ तां रवानो कंदो गाॾी में। वाह जी ख़बर आंदी अथई मोर गुलाब जे दिल ते औलाद जे मौत जो जख्म रसे। हाणे पुट मरंदुसि त ख़बर पवंदसि त रत जी रांदि कीअं थींदी आहे। मुखी पासा पोयाणी जल्दी हली कयूं था हमलो ऐं मारियूं था गुलाब जे पुट खे ऐं भलांत पे अहिड़ो थींदुसि जो सॼी उमिरि गुलाब रत जा कोड़ा ॻणींदो। ऐं हा गुलाब जे पुट सां गॾु जेकॾहिं मेंगलो बि वारे में अची वञे तो उनखे बि ड्राहे रखिजो। मुखी भासा मौत जे मैदान में हथियार कंहिंखे न ॾिसंदो। जेको अॻियां ईंदो आहे मरंदो ईंदो आहे। अॼु मौत जे मैदान खे अहिड़ी तरह मल्हाईंदासीं जो हर सादार सहे अज खे ॾिसी बाद में अची वेंदी। अॼु गुलाब वारनि सां अॻियां पोयां हिसाब चुकाइणो आहे। बिल्कुल खैरत सां मां मुंहिंजी जान बचाए उनखे गाॾीअ में चढ़े भॼाए छॾियो। मां मुश्किल सां जान बचाए हिते तव्हां वटि पहुतो आहियां ऐं असांजा साथी ॾाढा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कहीं जान खे नुक़सान त न पहुतो आहे न? पतो छो आहे न साहिद उनखे असांजे दुश्मन मारे विधो उनजो लाश खई था अचनि। तो मुंहिंजे बेड़े जो हिकु माण्हू मारियो आहे मौत जे बेड़े जा सभु माण्हू मारींदुसि। की बासा राणा जी बस्तीअ में खड़ी असीं हुनजे हिक हिक माण्हूअ खे मारींदासीं। उन राणा जी बस्तीअ ते हमले जी तयारी मां कंदुसि। रेहू करे जिंदगी जी माफ़ी वठंदो कोन ॾींदोसांस। त पोइ हुन हमले जी तयारी अॼु ई थियणु खपे। राणा तूं असांजो दोस्त आहीं। साईं सतरा जी चङा मुड़ुस तोॾे मेड़ थी आया हूं। मूंखे यकीन आहे तूं असांखे नाव में त न कंदे। कमाल मुंहिंजे दिल में तव्हांजे लाइ लख बार इज़तूं आहिनि पर गुलाब वारनि मुंहिंजे बेड़े जो माण्हू मारियो आहे। मां ऐं गुलाब हिक ॿिए जी ताक़त आज़माई कयूं पोइ ॾिसूं त केरु आहे जोर।
मां गुलाब जो घमंड तोड़ चाहियां थो। राणा जी सभु ॻाल्हियूं ख़तमु कयो। तव्हां ॿिन्ही जो ठाव कराए भाकुर पाराए छॾियो। कमाल, तूं मुंहिंजो दोस्त आहीं ऐं हर ॻाल्हि खां वाक़ुफ़ आहीं। फिलहाल मां ऐं गुलाब हिक ॿिए जी ताक़त आज़माई कयूं। राणा खामखा पेड़े जा माण्हू मरंदा, वरंदो त कुझु न न। फ़ाइदो कहिड़ो हिन ॻाल्हियुनि में? सुठो हिन में आहे त सभु ॻाल्हियूं ख़तमु करे ठाह कयो। तव्हां मूं वटि हली आया आहियो। तव्हांजो मुंहिंजे दिलि में लख इज़तूं आहिनि, पर गुलाब सां ठाह कॾहिं कोन थींदो। बाक़ी रहियो खून ख़राबो, ही मुंहिंजा पेड़े वारा आहिनि। जेकॾहिं ही राज़ी थियनि त मूंखे को बि एतिराज़ न आहे। पेड़े वारो, असां तव्हां वटि हली आया आहियूं, छा तव्हां असांखे इज़त न ॾींदव? जेको फ़ैसिलो असांजो मुखी जो हूंदो असांखे क़बूल आहे। हा राणा, हाणे तूं छा थो चईं? मूं पहिरियों तव्हांखे चयो त गुलाब सां ठाह कॾहिं कोन थींदो। बाक़ी राणा जी तरफ़ खां इहा जवान आहे त मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे का बि शिकायत न मिलंदी। इहे बाबा जा वॾा वड़ जो असांजो मान रखियो अथव। राणा तो असांजी इज़त रखी, बाक़ी गुलाब वारनि खे असां पाणे सम्झाईंदासीं। जुगनू, गुलाब वारनि 7 राजनि जे जंगन खे मञे जहिड़े खां माठ कयो। हा मोरे, जहिड़ो मची वियो। अॼु 7 राॼीअ जा चङा मुड़ुस नाचंदा, अलाए केतिरा माण्हू मरंदा। जुगनू, सुठो थियो त असां ॾींहुं राति मौत जे मुंहं में हुआसीं। मौत खां टिजण वारा बुजदिल हूंदा आहिनि कालू। असां सां जुगनू जहिड़ा पासा साणनि त केरु असांजो नालो वठंदो। जुगनू यार, तूं जोर आहीं, पर हिन पेड़े जो पासा को ॿियो अथई। अहिड़ो को माल जो लाल पैदा ई कोन थियो आहे जेको हिन पेड़े में जुगनूअ खां वधीक ताक़त रखे। जुगनू खां ताक़त वारा को ॿियो आहे हिन पेड़े में? केरु आहे उहो ताजो लाल? आकाश। आकाश मूंखां कंहिं बि ॻाल्हि में जोर न आहे। जंग जो मैदान हुजे या रांद जो मैदान, मूंखे जुगनू ते यकीन आहे। जुगनू खां मथे न आहे आकाश। आकाश बची वियो आहे, थी वञे राम जो मुक़ाबिलो। हाणे ख़बर पइजी वेंदी त कंहिंमें केतिरो दम आहे। मंजूर आहे मंजूर। अचु आकाश, हलिया हलिया। ॾियो ख़बर छा थियो आहे? केरु त आहे न? जुगनू सीनो चवणो कयूं बीठो आहे, चए थो त मूंखां केरु रांदि खटींदो ई कोन। ठीकु आहे, विछाए पता जुगनू तो पासा थे या मां? शर्त मिला। जुगनू पासा न ॾींदो, जुगनू जो पासा ॾींदो। हिन जागीर में कंहिं बि गुलाम खे अॼु ताईं 100 रुपया न आहे मिलियो ऐं तोखे एतिरा पैसा। थी सघे थो त सरकार ज़ोरावर ख़ान हिन जागीर खे पंहिंजे तौर तरीक़े सां हलाइण चाहे थो ऐं सरकार बहराम ख़ान जा ठहियल कानून ख़तमु करे। असांखे नथो लॻे त सरकार ज़ोरावर। सरकार बहराम ख़ान जा ठहियल अपन ॾाॾनि जा कानून ख़तमु करे ऐं नओं कानून आणींदो।
जेको बहराम खान जे पुट डातर खान खे माराए सघे थो उन अॻियां पुराणा कानून ख़तम करण लाइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। इहा बि ॻाल्हि आहे। बस असांखे पंहिंजो ख़ासि माण्हू करे रखे, पोइ कानून नवां हुजनि या पुराणा। इहा बि ॻाल्हि सुठी कई। हा न, असांजो छा वञे जागीर जी हलाई चलाई सां। जेको एतिरो डातर खान जो कमु करे सघे थो उन ते यकीन रखंदो हूंदो न। इहा ॻाल्हि वाह जी कई। फिल्म देवदास जो सीन आहे। मां एॾी वॾी हवेली किथां थी कयां? मुंहिंजे बापू खे ताक़त आहे एॾी वॾी हवेली हथ। हे वरी कहिड़ी फिल्म जो सीन झंझट में लॻो अथई? मूंखे कंहिं फिल्म में कमु न आहे करणो। बस एतिरो नंढड़ो सीन आहे, एतिरो सीन आहे। न तूं हिकिड़े सीन चई 5-6 फिल्मूं थो ठाहीं। मूंखे तुंहिंजी सॼी ख़बर आहे। तूं तरक़ी कोन कॾे हिकिड़े सीन जे लाइ एॾी मिनतूं कराई अमिताभ जे पुट जी। हल भला सही आहे, कर मुंहिंजो अछो मुंहुं। मां देवदास फिल्म ते हिकु ॿी फिल्म ठाहिण थो चाहियां, गॾदास। गॾा थो ॾिसण हाँ तूं ईअं थो ॼाण तूं गॾदास हुजी। तूं नकुली हूंदे गॾदास, नकुली। तोखे सिर्फ़ हिंग ॾियणी पवंदी न, ॿियो कमु मुंहिंजो आहे। चुप, नकली आहे असली। मूंखे त गॾदास ठाहे छॾी न। मूंखे न आहे हिन फिल्म में कमु करणो। इन फिल्म खे छॾ, बस सिंधी फिल्म था ठाहियूं। सिंधी फिल्म ये पर्दो खुलंदो, ये तूं ईंदे समझी। कमु यादि अची वियो। हे जेकी पाण वारी ॾाॾी आहे न, उनजो कमु यादि अची वियो। अरे हा, हल सावल जी ॻोल्हा लाइ पोइ फिल्म ठाहींदासीं सतोरो नचे में। हल छोरा, ही ॻाल्हि यादि रखजा सावल वारी, मथां विसरी वञई। अॼु त भॼंदा हलूं, टुकंदा हलूं। पारो ही शाहरुख खान न थियो। पारो अरे दा बिट्टू, अरे मूंखे न अची वञ। अॼु त ॾाढो वणी पई। अॼु वरी तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ प्यार कीअं जागी पियो? हाज़िर तूं हिकु औरत आहीं, प्यार जो मुजस्मो आहीं। तुंहिंजे लाइ हिन दिलि में प्यार न जाॻंदो ॿियो कंहिंजे लाइ जाॻंदो? उथण सां को ख़्वाब ॾिठो अथई छा जो हाजिल जे लाइ प्यार जागी पियो अथई? मेंढरे जे सीने में दिलि न आहे छा जो पंहिंजी ज़ाल सां मोहबत न करे? बाक़ी हैसियत त तो हिन पेड़े में मूंखे ॾिनी न आहे। तुंहिंजी ज़ाल आहियां तॾहिं बि तो वटि मुंहिंजी इज़त न आहे। तूं त रुगो मुरादी जो गुलाम आहीं। हाज़िर बस छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। सच पुछी न त वाकई अॼु तूं मूंखे भली थी लॻी। तुंहिंजे हिननि अदाउनि मुंहिंजो त मन मोहे वेठो आहे। ईअं मोहबत जूं ॻाल्हियूं तो करी न, ॾाढो सुठो थो लॻे। तुंहिंजो प्यार हमेशह मुंहिंजे लाइ ई हुजे। ऐं न हाजिर न, अॼु तोखे सिर्फ़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी आहे, तुंहिंजी न। काॾे था हलूं? छा थियो आहे? कुझु ख़बर त पए। ही वक़्तु ॻाल्हाइण जो न आहे। अॼु जो अॼु राति जो कमु करणो आहे, जीअं कंहिंखे ख़बर न पए। पहिरियां इहो ॿुधा तेॾी जज़्बात में निकितो आहीं, आख़िर ॻाल्हि छा आहे? कंहिंजो मौत बणिजी सवार थियण थो वञे? त ॿुधा, दाऊद ऐं हुनजे साथियुनि खे मारणो आहे। दाऊद हुनजे साथियुनि खे मारणो आहे? सो बि चोरनि वांगुरु लिकी? हाणे त असां हिन जागीर जा हाकिम आहियूं, चाहियूं त सभिनी खे मारे सघूं था। इन दाऊद वटि असांजो वॾो राज़ आहे। न रहंदो दाऊद, न निकिरंदो इहो राज़। मूंखे इहो ख़ौफ़ कोन्हे त कबीले जे माण्हुनि खे ख़बर पवंदी, पर जेकॾहिं ॿियनि कबीलनि जे सरदारनि खे ख़बर पइजी वई त उन्हनि जी नज़रुनि में असां पत्थर हूंदासीं। अच मूंसां गॾु।